बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोर्ड जे खाने में खुशामदीद। अॼु असां चिकन पॉप्स ठाहींदासीं या पॉपकॉर्न चइबो आहे। हिन सां तव्हां चिकन पकोड़ा बि ठाहे सघो था। जिथे कॉर्नफ्लोर विधो आहे उते तव्हां बेसण जो बि यूज़ करे सघो था। इन में असां विझंदासीं सोया सॉस, विनेगर ऐं खीर बसि एतिरो ई विझंदासीं जंहिंमें थोरियूं ॿूटियूं असांजूं पुसी वञनि या ईअं तमामु घणो, छो जे करे जो उन खां पोइ जॾहिं ॿूटियुनि जो ॻरण जो कमु ख़तमु थी वेंदो त उहा शइ ज़ाया थी वेंदी। हिन में केचप विझंदसि मां 2 चमचा केचप जा विधा आहिनि। तव्हां केचप विझी सघो था, चिली गार्लिक सॉस बि विझी सघो था। 1 चमचो हिन में असां लूण जो विझंदासीं। यादि रखिजो त सोया सॉस बि लूण वारी हूंदी आहे, इन जे करे थोरो हथु रोकिजो। ऐं कारा मिर्च विझंदासीं, 1 चमचो कारा मिर्च विझंदासीं। हिन में ऑरिगेनो जेको मिलंदो आहे उहो विझंदासीं। ॻाढ़ा मिर्च पीठल आहिनि उहे विझंदासीं। ऐं उन खां पोइ वरी थोरी देरि लाइ असां मूं ॾिठो त थोरो सोया सॉस घटि आहे, थोरो सोया सॉस वधीक विधोसीं। उन खां पोइ तव्हां कंहिं बि शॉपर जी मदद सां या के अहिड़ो एयर टाइट तव्हां वटि कंटेनर हुजे उन सां, या वरी शॉपर जी मदद सां इनखे 2-3 कलाक फ्रिज में रखी छॾियोसि। उन खां पोइ जेकर ओवरनाइट था रखोसि तव्हांजी चिकन तक़रीबन ॻरी वेंदो। हाणे अगरि तव्हां हिनखे ख़ाली बि फ्राए कंदो त बि सुठी ॻाल्हि आहे, तव्हांखे मज़ो अची वेंदो। पर न त हिन में हिकिड़ो अंडो विझंदासीं। अंडो विझी उन खां पोइ उनखे मिक्स कंदासीं त सभिनी ॿूटियुनि में उन में अंडे जो फ्लेवर अची वञे। उन खां पोइ असां खणंदासीं मैदो। ठीकु आहे, मैदे जा 4-5 चमचा मैदे जा खणंदासीं। ऐं 2 चमचा असां हिन में कॉर्न स्टार्च या कॉर्नफ्लावर जा खणंदासीं। उन में तव्हां लूणु मिर्च ऐं मतिलबु उहो अगरि ऑप्शनल अथव, जेकर विझणु चाहियो त ठीकु आहे, न विझणु चाहियो त को मसइलो कोन्हे को। मां लूणु विधो आहे, कारा मिर्च विधा आहिनि, थोरो हुन में चिकन पाउडर जेको मिलंदो आहे उहो विधो आहे। ऐं उन खां पोइ उनखे मां मिक्स कयो आहे। मिक्स करे जेके असां ॿूटियुनि में अंडो विझी रखियो हुयो या हिकिड़ी राति पहिरियां असां उन्हनि खे मतिलबु रखियो हुयो, उहे असां हिन में विझंदासीं। अगरि तव्हां हिकु विझी मतिलबु मिक्स करणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी आहे। मूं वटि इहे एयर टाइट कंटेनर हुयो, इन में विझी मां इन्हनि खे गोल गोल घुमायो आहे त जीअं हर जॻह ते न हिन जो मैदे जो ऐं कॉर्नस्टार्च जो फ्लेवर अची वञे। उन खां पोइ असां पाणी खणंदासीं। पाणी में उहो जेको ॿूटियूं आहिनि उहो विझंदासीं। उन खां पोइ वरी सुको मैदो ऐं उन में बि कॉर्नस्टार्च हूंदो, उन में बि उहे सभु शयूं हूंदियूं त उहे हिकिड़ी हिकिड़ी ॿूटी खणंदा वेंदासीं, उन में विझंदासीं न। जेकर तव्हां हिन में न विझणु चाहियो को मसइलो न आहे। ऐं इन खां पोइ उन में मिक्स कंदा वेंदासीं ऐं रखंदा वेंदासीं। जॾहिं इहे सभु रखिजी वेंदा उन खां पोइ फ्राए कंदासीं। तव्हां जेतिरियूं तव्हांखे खपंदियूं ओतिरियूं फ्राए कंदो। मां पंहिंजे ॿारनि खे लंच में मतिलबु ॾींदी आहियां। उन सां गॾु मां ब्रेड बि ॾिनी। तव्हां ठाहियो, खाओ, इंजॉय कयो। ही ज़रूरी न आहे त ओड़ा ई थियनि जहिड़ा KNX वग़ैरह जा हूंदा आहिनि, पर कोशिशि असांजी इहा ई हूंदी या असां इनखे अहिड़े तरीक़े सां कोशिशि करे। हू असल में फैक्ट्री लेवल ते ठाहिनि था, उन्हनि जे टेस्ट में असांजे टेस्ट में फ़र्क़ु हूंदो आहे। हू काफ़ी एक्सपेंसिव हूंदा आहिनि। ही असांजे 1 किले जे मां बि ठही हूंदियूं आहिनि। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।